सुल्तान पुट कर ख़बर सदोरी जी। चाचा मलूक जिंदगी जी गलत घिटिन हली वही जितां बाहर निकरण जो को भी रस्तो को पुट मां नथो समझ सघां गलत घिटियो कीअं मूंखे खोले सम्झाए। चाचा जवानी जो भन इंसान के भुलाए विझंदो आहे पोइ इंसान के पेचरा न आहिनि मिलंदा पोइ उते ई पियो घुमंदो आहे। मां सम्झियो सुल्तान पुट जवानी जी तपश खां वधीक ॿी का बाहि न आहे। सदोरीअ सां मोहब्बत में धोखो थियो आहे जंहिंमें फासी चुकी आहे ऐं उन पिंजरे मां कंहिं झिरकी जीअं नथी निकिरी सघे। पर पुट इन पिंजरे में हथ कंहिंजा आहिनि? नादर खान जा जंहिं पंहिंजी अकाबरी सां फासाए कोर्ट में वञी सदोरी सां निकाह कयो पर सदोरीअ खे पटे उछलाए छॾियईं। इहो तूं छा थो चईं पुट? हा चाचा सदोरी हॉस्पिटल में हुई उनखे उते मुअल ॿार ॼाओ ऐं उहो ॿार खणी वञी बरपट में दफ़न कयईं ऐं राति जे वेल में सदोरी हाशिम खान जे घरां बि निकिरी वई। पोइ छा थियो पुट? पोइ साईं बहर बोथराई जे हवाले थी ऐं साईं बहर बोथराई उनखे साम करे विहारियो आहे। इहो बि शुक्र आहे पुट लजी त सही न्याणी ॿार अकेलो इहो वॾो हाल आहे सो बि जवान जमान बस शुक्र आहे पंहिंजे भाउ सां मिली पर चाचा फ़िलहाल सदोरी हेॾा कोन्हे। पुट जिते बि हुजे शल जुड़ी हुजे इलाही आहे ये समझ त इन्हनि ॿिन्ही जो रिश्तो पको थी वियो। नादर खान बि ख़ामोश रहंदो त जीअं इन्हनि जा सिलसिला वधंदा रहनि ऐं थींदो ईअं इहे ॿई कारो कारी थी मरंदा। तूं त मुंहिंजो बि उस्ताद निकिते पर गौर खान या टल त मुंहिंजी आहे न या रस वटि पंहिंजूं गोटियूं उछलाईंदे न वरियाम न तूं मुंहिंजे जीअण मरण वारो दोस्त आहीं तोखे ज़मीन मिले मूंखे ख़ुशी थींदी अहिड़ो मुंहिंजे बाबे चीची जी बनी आहे बसि रुगो असांजो कमु थिए। गौर खान ईअं सम्झ ते इहो कमु थी वियो बाक़ी इश्क खे राति जो निंड ईंदी कान्हे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।